वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। सिंध हाई कोर्ट में 6 गुम थियल माण्हुनि जे बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट पारां मिसिंग पर्सन जी ॻोल्हा लाइ कार्रवायूं तेज़ करण जूं हिदायतूं जारी कई वयूं आहिनि। अदालत पारां सिंध पुलिस घरू खाते DG रेंजर्स ऐं ॿियनि खां 6 हफ़्तनि में रिपोर्ट तलब कई वई आहे। एक भेर ॿी रवां खे कराची खां अहम ख़बर ॾियूं। सिंध हाई कोर्ट गुम थियल 6 माण्हुनि जी ॻोल्हा लाइ बाज़ियाबी लाइ दाख़िल कयल दरख़्वास्तुनि जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट पारां मिसिंग पर्सन जी ॻोल्हा लाइ कार्रवायूं तेज़ करण जूं हिदायतूं जारी कई वयूं आहिनि। अदालत पारां सिंध पुलिस घरू खाते DG रेंजर्स ऐं ॿियनि खां 6 हफ़्तनि में रिपोर्ट तलब करे वरिती आहे। कराची खां धरती TV न्यूज़ रिपोर्टर इसहाक सरकी लाइन ते मौजूद है। इसहाक, कहिड़ा तफ़सील आहिनि नाखा कजो। जी बिल्कुल, ॾिसो, सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें अदालत पारां जेको आहे 6 माण्हुनि जी जेको आहे बाज़ियाबी जे हवाले सां दरख़्वास्त ॿुधणी थी आहे, जंहिंमें अदालत पारां गुम थियल माण्हुनि बाबति जेको आहे फौरी बाज़ियाब करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जंहिंमें गुम थियल जेके माण्हू आहिनि उन्हनि जी हिते जेको आहे ॻोल्हा जे लाइ जेके कम आहिनि उहे तेज़ कया वञनि, इहा अदालत हिदायत करे छॾी आहे, जंहिंमें अदालत पारां सिंध पुलिस ऐं घरू खाते DG रेंजर्स ऐं ॿियनि खे 6 हफ़्तनि जे लाइ जेको आहे अॻुभराई जेकी रिपोर्ट आहे उहा तलब करे वरिती आहे, जंहिंमें हिकिड़ी औरत हुई, हुनजो चवणु आहे त मुंहिंजो भाउ आहे मेहंदी अली नकवी, उहो 5 सालनि खां गुम थियल आहे, पर हिन हवाले सां पुलिस को बि तावन नथी करे। हर असां केस जी ॿुधणी ते अदालत में पेश थियूं था, पर का बि अॻुभराई नथी थिए। असांखे असांजे पैरनि जो ॾस पतो ॾिनो वञे, जीअं असांजा पैर जेके आहिनि उहे वापसि अची सघनि। हिन हवाले सां अदालत जो चवणु आहे त पुलिस ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ जेके कोशिशि आहिनि उहे करे रहिया आहिनि, जॾहिं त अदालत में जेके तमामु मामलात आहिनि उन्हनि जो जाइज़ो वरितो पियो वञे। जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। हिन हवाले सां अदालत पारां शेरी ज़फ़र इक़बाल, मोहम्मद हुसैन ऐं मलिक रिज़वान ऐं जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि जे हवाले सां जेकी अॻुभराई रिपोर्ट आहे पुलिस खे पेश करण जी हिदायत करे छॾी आहे, जॾहिं त शेरी जीशान जा घर वारा बि अदालत में पहुता हुआ। उन्हनि जी अदालत खां दाईंदे हुए शिकायत कई आहे त असांजा पैरा केतिरनि ई सालनि खां गुम आहिनि, पर पुलिस ऐं ॿिया जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उहे का बि असांजी मदद नथा करनि, न ई असांजे प्यारनि खे का किथे ॻोल्हे थो वञे। हिन हवाले सां अदालत पारां केस जी जेकी ॿुधणी आहे उहा मुलतवी करे छॾी आहे, जेको शेरी हुयो अली हसन हिन जी दरख़्वास्त जेको आहे ख़ारिज करे छॾी आहे। जी ठीकु आहे इसहाक, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।